नाज़रीन डीसी ऑफिस के ॿाहिरां जेके मंज़र हुआ अवां सां शेयर कयासीं। हिते अवां खे अपडेट कंदासीं त फैज़गंज भरिसां बरसात मुतासिरन सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो घेरा कयो आहे। बरसात मुतासिरन पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मंज़ूर वसाण जी गाॾी अॻियां अची संदसि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुतासिरन चयो त मंज़ूर वसाण कोट ॾिजी ऐं मीरवाह जो पाणी हथ सां छोड़ कराए फैज़गंज के ॿोड़ाए छॾियो आहे। फैज़गंज भरिसां बरसात मुतासिरन सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो घेरा कयो आहे। बरसात मुतासिरन पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मंज़ूर वसाण जी गाॾी अॻियां अची संदसि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुतासिरन चयो त मंज़ूर वसाण कोट ॾिजी ऐं मीरवाह जो पाणी हथ सां छोड़ कराए फैज़गंज के ॿोड़ाइण चाहे थो। फैज़गंज भरिसां बरसात मुतासिरन सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो घेरा कयो आहे। बरसात मुतासिरन पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मंज़ूर वसाण जी गाॾी अॻियां अची संदसि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुतासिरन चयो त मंज़ूर वसाण कोट ॾिजी ऐं मीरवाह जो पाणी हथ सां छोड़ कराए फैज़गंज के ॿोड़ाइण चाहे थो। फैज़गंज भरिसां बरसात मुतासिरन सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो घेरा कयो आहे। बरसात मुतासिरन पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मंज़ूर वसाण जी गाॾी अॻियां अची संदसि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुतासिरन चयो त मंज़ूर वसाण कोट ॾिजी ऐं मीरवाह जो पाणी हथ सां छोड़ कराए फैज़गंज के ॿोड़ाइण चाहे थो। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद लाशारी सां। इरशाद अपडेट कजो। जी बिल्कुल करो भी बरसा सीएम सिंध के एडवाइजर ए मौद मुतासिर सलाम पथराव करण की कोशिश कई हुई जिते पुलिस सदस्य खासी गार्डन मशीर की गाड़ी के सांसी तहवीर हेठि वरितो आहे ऐं मुतासिरीन जो वियो जॾहिं त सवें शहर पारां खेसि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया विया आहिनि। इन मौक़े ते पुलिस ऐं गार्डन पारां हवाई फायरिंग करे मुतासिरीन खे मुंतशिर करण की कोशिश कई हुई ऐं मंज़ूर वसाण की गाड़ी के हल से रवानो कराइण की कोशिश कई। मुतासिरीन पारां वाह न करण मंज़ूर वसाण पारां कोट ॾिजी ऐं खैरपुर जो जेको पाणी आहे हथ सां मीरवाह में छोड़ कराए फैज़गंज के ॿोड़े छॾण जी दावूं कयूं वियूं। वाज़े रहे त मीरवाह ज़रिए खैरपुर ऐं कोट ॾिजी तालुकनि जो पाणी छोड़ करायो वियो जेको फैज़गंज जे चइनि वाहन में आयो ऐं वाहन के हंधा हंधा घारा पइजी विया आहिनि। जंहिं करे बरसात वारे पाणी खां अलावा वाहन जे पाणी हर शहर ऐं हर ॻोठ खे मरियामेट करे छॾियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ अॻु में ई तालुके जे अवाम पारां पक्का चांस करौंदी हसरी चौधरी मोहम्मद शाह बलाती समेत ॿियनि जॻहनि ते गुज़िरियल राति खां एहतिजाजी धरना जारी आहिनि। इस तरह ॿुधायो पियो वञे त मंज़ूर वसाण अखरी वेझो लारेब होटल ते वॾी पुलिस नफ़री जी हिफ़ाज़त मौजूदु आहे जिते लॻल अवाम जी धरणे सबबु ट्रैफिक अॻु में ई मुअतल बणियल आहे। जॾहिं त एसएसपी खैरपुर मुज़ाहिन सां ॻाल्हियूं करे मंज़ूर वसाण खे खैरपुर तरफ़ रवानो करण जी कोशिश में रुधल आहे पर अञा ठीक आहे इरशाद अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।